नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। हिन वक्त तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदालूं। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में कोरोना SOPs जी बनकड़ी ते इंतजामिया क्रैक डाउन कंदे पाकिस्तान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स के 4 ॾींहंनि जे लाइ बंदि जॾहिं त 6 होटलुनि 7 रेस्टोरेंट ऐं 11 दुकानूं सील करे 13 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। लाहौर में बि बाज़ारूं शाम 6 वॻे बंदि करायूं वयूं। हुकूमती हिदायतुनि जी बनकड़ी कंदड़नि जे ख़िलाफ़ अनारकली बाज़ार में कार्रवाई कंदे 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। ॿिए तरफ़ कोरोना SOPs जी बनकड़ी ते गुजरावाला में कांगी बैंक खे सील कयो वियो, जॾहिं त फैसलाबाद में रेस्टोरेंट फूड पॉइंट्स ऐं बेकरिन समेत 11 फूड पॉइंटुनि खे 1,20,000 रुपया दंड लागू कयो वियो। फैसलाबाद में कार्रवाई दौरान पुलिस 6 होटलूं ऐं 11 दुकाननि खे बि सील करे छॾियो, जॾहिं त ओकाड़ा में शादी हाल ते छापे दौरान मालिक ऐं मैनेजर जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। ॿिए तरफ़ खैबर पख्तूनख्वा में अॼु खां शादी जी तकरीबुनि ते पाबंदी हूंदी, जॾहिं त कोयटा में अवामी इज्तिमाउनि ते पाबंदी लागू कंदे कलम 174 लागू कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।